Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQS. अॼु असां सिंधी जा जेके लेखक आहिनि उन जा जेके मशहूरु किताब आहिनि जेके सिंधी जा मशहूरु असांजा लेखक आहिनि त उन जा जेके मशहूरु किताब आहिनि त उन जे बारे में असां ॿुधंदासीं छाकाणि त हीअ किताब सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेका SST टेस्ट वठण वारी आहे त उन जे लाइ आम आहिनि। जीअं असांजो पहिरियों ऑथर आहे त डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदकोट जा जे कुझु मशहूरु किताब आहिनि त उहे असां पढ़ंदासीं। हिन जो पहिरियों किताबु आहे त मनाजिल आशिकीन, ॿियो क्वेश्चन आहे त शाह करीम बलडे वारो, ऐं टियों किताबु आहे त डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदकोट साहिब जो कलाम गरोड़ी, चौथों हिन जो किताबु आहे त मुंहिंजी आतम कहाणी, ऐं पंजों किताबु आहे त सिरिया गुल, ऐं सतों किताबु आहे त इब्तिदाब सिंधी। इहे हिन जा मशहूरु किताब आहिनि डॉक्टर मोहम्मद उमर दाऊदकोट जा। ॿियो असांजो फेमस ऑथर आहे डॉक्टर गुरबख्शानी, छाकाणि त हिन जा मोस्ट इम्पोर्टेंट को बि किताब सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी SST टेस्ट हुजे या सब्जेक्ट स्पेशलिस्ट हुजे या लेक्चरर जी टेस्ट हुजे त हुन मां को न को क्वेश्चन खणंदा आहिनि। ऐं जो हिन जो पहिरियों मशहूरु किताबु आहे त शाह जो रिसालो, ऐं ॿियों हिन जो मशहूरु किताबु आहे त मुक़दमा लतीफ़ी, ऐं टियों सुवालु आहे त नूरजहान। इहो सुवालु असांजो अची चुको आहे त इहो नाविल आहे डॉक्टर गुरबख्शानी जो। ॿियो चोथों हिन जो किताबु आहे त लवारी या लाल, उहे डॉक्टर गुरबख्शानी साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो फेमस लेखक आहे मिर्ज़ा कलीज बेग, छाकाणि त हीअ मोस्टली आम ऑथर आहे जंहिं कहाणीकार नाविल ड्रामनि ते तमामु घणो कमु कयो आहे। त हिन जा जेके मशहूरु किताब आहिनि त ज़ीनत जेको आहे इहो नाविल आहे मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो। इहो पहिरियों नाविल हुयो जेको मिर्ज़ा कलीज बेग साहिबु लिखियो। ॿियो आहे त दलाराम, इहो बि मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो नाविल आहे। लीला मजनू ड्रामो आहे। खुर्शीद ड्रामो आहे मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो। साओपन कारोपन, इहो बि मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो किताबु लिखियलु आहे। टियों हिन जो किताबु आहे त मुकालात हिकमत, इहो बि मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो लिखियलु आहे। अज़ीज़ शरीफ़, इहो बि मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो लिखियलु आहे। अठों किताबु आहे त शाह एलिया, ऐं आख़िरी किताबु आहे हिन जो हिस्ना दिलदार, इहो बि मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो फेमस ऑथर आहे मोहम्मद उस्मान लेपलाई साहिबु, जंहिं मुख़्तलिफ़ नावल ऐं ड्रामनि ते कमु कयो आहे। ऐं हिन जो पहिरियों किताबु आहे त सांगड़, इहो हिकिड़ो नाविल आहे, छाकाणि त अहिड़े हिसाब सां सवालु ईंदो आहे त सांगड़ मोहम्मद उस्मान लेपलाई जो किताबु लिखियलु आहे, पर इहो छाजो लिखियलु आहे त अहिड़े हिसाब सां बि असांखे यादि करिणो पवंदो। ॿियो हिन जो किताबु आहे त नूर तौहीद, इहो बि नाविल आहे। ऐं टियों किताब जो नालो आहे शाहिदी, इहो ड्रामे जो किताबु आहे। कोर्ट, इहो बि ड्रामे जो किताबु आहे। नजूमी, इहो बि ड्रामे जो किताबु आहे मोहम्मद उस्मान लेपलाई साहिब जो। आख़िरी जेको हिन जो किताबु आहे त ॾुकार, इहो बि इन ड्रामे जो किताबु आहे मोहम्मद उस्मान लेपलाई साहिब जो। ॿियो असांजो फेमस ऑथर आहे इस्माइल अरसानी साहिबु, उन जा ॿ जेके मशहूरु किताब आहिनि, हुस्न परवीन, इहो ड्रामो आहे। बदनसीब थरी बि इहो ड्रामो आहे जेको मोहम्मद इस्माइल अरसानी साहिब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो फेमस लेखक अब्दुल गफ़ार जुनेजो साहिबु, जंहिं अफ़साना लिखिया। पहिरियों अफ़सानो हुनजो आहे त वाटूं रातियूं ऐं रोल। ॿियों अफ़सानो आहे त वेंदड़ वही लहंदड़ सिज, इहो अब्दुल गफ़ार जुने साहिब जा ॿ अफ़साना लिखियलु आहिनि। छियों असांजो फेमस ऑथर आहे जमाल अबड़ो साहिबु, जंहिं अफ़साननि ते तमामु घणो कमु कयो आहे। शाह जो फर, पशो पाशा, इहो बि अफ़सानो आहे जमाल अबड़ो साहिब जो। ऐं टियों आहे त खमीसे जो कोट, ऐं चोथों आहे महिरबानी। इहे जमाल अबड़ो साहिब जा अफ़साना हुया। हीअ असांजा हुया फेमस लेखक। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में उन जा जेके मशहूरु सिंधी जा जेके लेखक हूंदा उन्हनि जा जेके मशहूरु किताब आहिनि नावलनि जा ड्रामनि जा, उन जे बारे में डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।